अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुअमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन। फ़मन तवल्ला बअद ज़ालिका फ़उलाइका हुमुल फ़ासिक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व सादाते उज़्ज़ाम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, अवां बुजुर्गन जे आॾो मूं गुनहगार अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जूं ॿ आयतूं सॻोरियूं मौज़ूअ जे सिलसिले में तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में अवां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि, जेके अवां बुज़ुर्गनि खे इत्मीनान सां, आराम सां, ख़ामोशी सां वेही ॿुधणा आहिनि। अर्ज़ करण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण तव्हांजो कमु आहे, हिदायत फरमाइण अल्लाह साईं जे हथ में आहे। तव्हीं असीं सभई गॾिजी रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु अमन वालू जे हुज़ूर में अर्ज़ कंदासूं त इलाहुल आलमीन असां सभिनी खे हक़ ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। मुझे ला खुसूसी दुआ फरमायो रब्बुल आलमीन शलह पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके में मुखे भी हक़ ही सच बयान करण जी रब करीम तौफीक नसीब फरमाए। मुंहिंजा अदा सब खां अव्वल
तिलावत कयल आयतुनि सगोरनि जी माना अवां खे मां ॿुधायां त जीअं तव्हां असांखे ख़बर पवे त असांजो अल्लाह पाक जो पाक कलाम छा थो फरमाए। छाजे लाइ त जो कुझु बि क़ुरान मजीद में आहे उहो हक़ ऐं सचा। क़ुरान पाक खां मथे ॿी का बि शइ कान्हे। असां मुस्लमाननि जे लाइ हिदायत जो बहितरीन ज़रियो ऐं सहीफ़ो अल्लाह ताला जो पाक कलाम आहे जेको रब्बुल आलमीन पंहिंजे ख़ातमन नबिय्यीन इमामुल अंबिया जे मथां नाज़िल फरमायो। मुस्लमान जो फर्ज़ आहे त वध खां वधि क़ुरान पाक पढ़े ऐं क़ुरान पाक ते अमल करण जी कोशिश करे, क़ुरान पाक ॿुधे ऐं क़ुरान पाक खे सम्झण जी कोशिश करे। जेकॾहिं तव्हां सां गॾिजी अल्लाह पाक जो क़ुरान ॿुधो ऐं उन ते अमल जी कोशिश कई त इंशाअल्लाह ताला तव्हां सां जा सभई मसइला हल थी वेंदा। अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾो पिंडाल आहे, खुली जॻह आहे, माण्हू जमात तमामु घणी आहे, पर अवां शायदि नवां आहियो अलाए छा दुरूद शरीफ़ पढ़ण जे लाइ तव्हांखे अर्ज़ कजे थो त शायदि हिचकिचायो पिया, सोचियो पिया, सभई कोन था पढ़ो, मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अर्ज़ कंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माकुम मिनश शाहिदीन। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन। अल्लाह ताला फरमाए तो ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, याद कर उन वाक़े खे जॾहिं अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नबियनि सगोरन खां पक्को वाइदो थिए वरितो। जेतिरा भी मुफ़स्सिर मुतक़द्दिमीन यानी अॼु खां अॻे के 500 साल जा के 700 साल जा, पर के नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़माने खां बाद जे वेझे दौर जा, उन्हनि सभिनी मुहक़्क़िक़ आलिमनि जंहिंजे मथां इत्तिफ़ाक़ आहे, उन्हनि बुज़ुर्गनि लिखियो आहे त वइज़ अख़ज़ल्लाह इते हिकिड़ो लफ़्ज़ मख़फ़ी आहे जंहिंजी माना थींदी सिंधी में त यादि कर, ऐं उहो अरबी में लफ़्ज़ आहे उज़कुर जो। अल्लाह ताला फरमाए थो ऐ मुंहिंजा महबूब तूं यादि कर उहो वाक़ियो जॾहिं मां अल्लाह पाक नबियनि खां पे वाइदो वरितो। अल्हम्दुलिल्लाह सभई समझदार आहियो ऐं 7 पीढ़ा मुस्लमान आहियो। काल टियों ॾिहाड़ो अवां कलमो भरे मुस्लमान कोन थिया आहियो। अवां जा अब्बा, तव्हां जा ॾाॾा, तव्हां जा परॾाॾा अल्हम्दुलिल्लाह ख़ानदान खां वठी करे मुस्लमान आहियो। अवां असां सभिनी जो अक़ीदो आहे त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांजे नबी खे आख़िरी नबी करे मोकिलियो आहे। इहो मुंहिंजो अक़ीदो आहे, तव्हांजो बि आहे। जंहिंजो अक़ीदो आहे सो हथ मथे खणे। जज़ाकल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन।
रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात हिन आयत सगोरी में इरशाद फरमायो तमो जो प्यारो महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहा मर्दन मां कहीं जो बाबो ना है वलाकिर रसूल अल्लाह बलको अल्लाह जो रसूला पर खाली अल्लाह जो रसूल कोने को व खातमन नबिय्यीन ऐ इहो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबिया यानी एड़ो त आखिरी नबिया जो जे प्यारे हबीब पाक खां बाद में बे के नबी जे अचन जी जरूरत क़यामत ताईं आहे ई कान का जेकॾहिं को नबूअत जी दावा करे सो कूड़ो आहे ऐं उन कूड़े नबी खे जेको मञे सो दज्जाल आहे काफ़िर आहे मुर्तदा इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि आहे मुसलमाननि जो पूरे आलम इस्लाम जो मुतफ़क़ा तौर अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी आहे ऐं ख़ुदि इन क़ुरान करीम जे आयत मुबारका जे रोशनी में नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था ला नबी अबादी ॿुधी छॾियो मां मोहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खां बाद में ॿियो को नबी आहे ई कोन को हर दौर में नबी आया हर ज़माने में नबी आया हर दौर में नबियन पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे तबलीग फरमाई अल्लाह जो पैगाम पहुचायो को ॻोठ जो नबी हो को ज़िले जो नबी हो को देह जो नबी हो को इलाइक़े जो नबी हो पर एतिरा ॾिहाड़ा उन जे नबूअत जो सिलसिलो हलियो जेसीं ताईं हो ज़ाहिरी हयातीअ में दुनिया में मौजूद हुयो जॾहिं उहो नबी हिन दुनिया मां रहलत फरमाए वियो उन जे नबूअत जो सिलसिलो बंदि थी वियो पर कुर्बान वञा आमना जे लालता जॾहिं अल्लाह ताला नबी करीम खे मोकिलियो त अल्लाह ताला इरशाद फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा अल्लाह ताला फरमाए तो बरकत वारी ज़ात मां रब्बुल आलमीन जी जै फुरकान खे यानी कुरान मजीद खे नाज़िल कयो पंहिंजे ख़ासि बंदे ते इन जे लाइ मूं नाज़िल फरमायो लियकून लिल आलमीन नज़ीरा बा ज़मीर हल जे कुरान करीम ॾे वराइबो तब माना सही आहे इहो कुरान सॼे जहान जे लाइ नज़ीर थी अचे पर जे सुहिणे नबी करीम जे लाइ चइजे तब ॻाल्हि साॻी आहे अल्लाह ताला फरमाए थो मां पंहिंजे महबूब खे सारे जहान जो नज़ीर बशीर नबी बनाए मोकिलियो आहे महदूद वक़्त लाइ न महदूद एरिया जे लाइ न अवां तारीख़ पढ़ंदा हिकिड़े हिकिड़े टाइम ते ॿ टे नबी ॻोठनि में गॾु हा इब्राहिम अलैहिस्सलाम साॻे ॻोठ में आ इस्माइल अलैहिस्सलाम साॻे ज़माने साॻे ॻोठ में आ इसहाक अलैहिस्सलाम साॻे ॻोठ ऐं साॻे ज़माने में आ हज़रत लूत अलैहिस्सलाम साॻे ज़माने साॻे ॻोठ में आ चार चार नबी पंज पंज नबी हिकिड़े ॻोठ हिकिड़े एरिया जे अंदरि हुया पर कुर्बान वञा रब्बुल आलमीन जे शान तां ओ मुस्लमानो तव्हां असांखे अल्लाह ताला उहो नबी अता फरमायो जो हिकिड़ो ई जवान सॼे जहान लाइ काफ़ी आहे ऐं क़यामत ताईं जे लाइ काफ़ी आहे क़यामत ताईं जे लाइ काफ़ी आहे अहिड़ो काफ़ी आहे जो उन मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी नबूवत ऐं रिसालत ऐं शरीयत क़यामत ताईं इंशाअल्लाह ताला आहे हाणे मां थोरो तव्हांखे तवजो ॾियारायां मूंसां ॻाल्हाईंदा हलजो मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा हलजो तव्हांखे मां वाइज़ ॿुधाइण कोन आयो आहियां मां तव्हांखे सबक़ पढ़ाइण आयो आहियां उहो सबक़ यादि कजो भेरा ॾियारंदा आहिनि न भेरा आउं तव्हांखे भेरो ॾियारे सबक़ पको कराईंदुसि उनखे हंडाइण जी कोशिशि कजो इंशा अल्लाहुल अज़ीज़ फ़क़ीर जेका बि ॻाल्हि कंदो सा क़ुरान ऐं हदीस मंझां हूंदी ॿाहिरि न हूंदी हाणे इहो त मसइलो हल थी वियो न अदा त असांजो नबी चओ आख़िरी नबी चओ असांजो नबी ऐं सभिनि नबियनि खां आख़िर में आयो सभिनि नबियनि खां आख़िर में आयो अच्छा इहो बि मसइलो ॿुधो त जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो ज़ुहूर थियो ज़ाहिरी तरह जिस्मानी तरह जीअं पाण करीम हिन ज़मीन ते तशरीफ़ फरमा थिया उन टाइम ते को बि ज़ाहिरी जिस्मानी ज़िंदगीअ सां नबी मौजूदु कोन हो
अगरचे अल्लाह जा नबी पंहिंजे मज़ारुनि में जेरा आहिनि ऐं जेरा रहंदा। इब्ने माजा शरीफ जी हदीस पाक आ, सियासता जे किताबनि मां हिकिड़ो सही किताब आ। नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था, नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, ऐं ईमान आणण वारो अल्लाह खे हिकु अल्लाह मञण वारो, मां नबी करीम खे आख़िरी नबी मञण वारो, क़ुरान करीम खे अल्लाह जो किताब मञण वारो। ॿुधी छॾियो, तव्हांजो अक़ीदो हुजणु खपे त नबीउल्लाह हय्युन व युरज़क़ु, अल्लाह जो नबी जेरो हूंदो आ, खाली जेरो कोन हूंदो आ, बल्कि अल्लाह जो नबी क़ब्र में रिज़्क़ रोज़ी भी खाईंदो आ। अल्लाह जो नबी चओ ज़िंदा, चओ अल्लाह जो नबी ज़ोर सां, अल्लाह जो नबी व युरज़क़ु, ऐं उनखे रिज़्क़ ॾिनो वेंदो आ। मता को सुभाणे तव्हांखे तानो हणे त इहा हदीस सही नाहे। खुद कुरान अल्लाह ताला फरमाए थो, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह, हे त ईमान वारनि जी ॻाल्हि आ, मां त नबियनि जी ॻाल्हि थो कयां। अल्लाह ताला ईमान वारनि जे लाइ क़ुरान पाक में फरमायो आ त मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा, मर्द हुजे चाहे औरत हुजे, माई हुजे चाहे नर हुजे, जेकॾहिं नेक अमल कंदो आ, अल्लाह ताला फरमाईंदो उजरी हिन जहान मां लाॾाणो करे वेंदो आ, क़ब्र जे अंदरि पूरबो आ, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह, मां रब करीम जी ज़ात बाबरकात न मर्द औरत मोमिन मुस्लमान खे क़ब्र में पाक हयाती अता फरमाईंदो आहियां। ईअं खणी सम्झ, थोरो तवजो कंदो त ॻाल्हि सवली आहे त जेको मोमिन आहे उहो नबी जो उम्मती आ। अबा नबी जो गुलाम आ, नबी जो उम्मती आ, ऐं नबी जो पेरवोकार आ, पैरवी कंदड़ आ। तॾहिं त मोमिन थींदो न सही। जे नबी जी गुलामी न कंदो, पैरवी न कंदो त कीअं मोमिन सॾिबो? मोमिन आहे उहो जेको नबी पाक जी पैरवी करे। हाणे अंदाज़ो लॻा, जेको नबीअ जी पैरवी करे, अमल चङा करे, नबीअ जे गुलामीअ जे सदके हू जहिड़ो, ऐं को वरी मुला चवे त नबी मरी वियो, केॾो अफ़सोस आहे, केॾो ज़ुल्म आहे, केॾो दीन सां धाड़ो आहे, केॾी ठगी आहे त जेको नबीअ ते ईमान आणे, नबीअ जो मुरीद थिए, नबीअ जो गुलाम थिए, नबी जे पाक तरीक़े ते हले, उहो त क़ब्र में अल्लाह जो क़ुरान चवे जहिड़ो आहे। ऐं माण्हू वरी ॿिया चवंदो त नबी मरी विया, अदा मोह सो छुटो, मरण खां पोइ कुझु कोन्हे को, इहो वॾी ज़्यादती आहे, इस्लाम सां, ईमान सां, क़ुरान सां धोखो आहे। अल्लाह ताला शल सम्झ नसीब फरमाए, क़ुरान ऐं हदीस जे रोशनी मां साबित आहे त अल्लाह जो नबी जहिड़ो आहे। जो अल्लाह जो नबी। अच्छा, मां ॿियो बि दलील तव्हांखे ॾियां, पोइ पंहिंजे मौज़ूअ ते पोइ अचां थो। ॿुधो, अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो, अला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून, वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह ताला फरमाए थो, जेको भी शख्स अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे वास्ते, दीन ख़ातिर शहीद थियो आहे, अल्लाह पाक क़ुरान में फरमाए थो, वला तक़ूलू, उनखे न चइजो त को मरी वियो आहे, बल अहयाउन, उहो अल्लाह जे दीन लाइ सिर वढाईंदड़ जहिड़ो अथव। मौला कीअं जहिड़ो आहे? ज़ाहिर में गुज़ारे वियो, जनाज़ो पढ़ियोसेसि, निमाज़ पढ़ीसेसि, कफन ॾिनोसेसि, मथे सिर जेतिरी खॾ खईसे, 5-10 फुट हुनखे अंदरि दफ़न करे, मण मिटीअ जा वरायासे, हथ कोन थो चोरे, अख कोन थो चोरे, रत जो दौरो बंदि आहे, दिलि जी हरकत बंदि आहे, जिस्म हुनजो पीलो थी वियो आहे। इलाहुल आलमीन कीअं जीरो आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, वलाकिन ला तशउरून, इहो तुंहिंजे सम्झ खां मथे आहे। अल्लाह
अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। हयाती और ई मौत खे पैदा करण वारो मां रब्बुल आलमीन आहियां। तूं तो चवी क़ब्र में आ, तूं तो चवी मिट्टीअ जा मण वरी विया, तूं तो चवी दिल जो दौरो बंद आ, तूं तो चवी नब्ज़ कम नथी करे। अल्लाह ताला फरमाए तो तुंहिंजी ॻाल्हि कान मञबी। हयाती भी मां ख़ल्क़ी आ त मौत भी मां ख़ल्क़ियो आ, क़ुरान भी मुंहिंजो आ, ज़बान कलाम भी मुंहिंजो आ। मां थो चवां भली मण मिट्टीअ जा वरा पर क़ब्र में शहीद जहिड़ो आ। तंहिंजे करे तुंहिंजे ज़ुबान ते मोहर लॻणु खपे। चुप, ख़बरदार, ईअं न चइजां त को शहीद मरी वियो आहे। ला तक़ूलू न चइजो। ज़बान बंदि कयो, मथां चवंदा हुजो त को शहीद मरी वियो आहे। साईं ठीकु आहे, ॾाढे जे लठ खे ॿ मथा कोन था चओ, रब से मनो थो करे त न चओ, कोन था चओ, पर दिल में त आहे न साईं त वीचारो जहान छॾे वियो, मुंडी कपजी वई, ज़ख़्म लॻा, आंड्रा निकिरी पिया, ॿाहूं वढिजी वियूं, ज़ख़्मनि में चूर थी वियो, जहान छॾे वियो, दम परवाज़ थी वियो, क़ब्र में पूरे आया हो, चुरे ई कोन थो। उथलाइण पुथलाइण लाइ जहिड़ा मुआ मंझि मुक़ाम सिकनि सलामनि खे। हाणे इहो वीचारो असांजे हथ आहे। रब चयो आहे न चओ, कोन था चऊं, पर दिल में त आहे त गुज़ारे वियो आहे, मरी वियो आहे। अल्लाह ताला ॿी आयत नाज़िल फरमाई, वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फी सबीलिल्लाहि अमवाता बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फरिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, जहिड़े तरीक़े सां मां रब करीम जी ज़ात बाबरकात अवां जे ज़बान ते मोहर हणी छॾी आहे त शहीद खे मुअल न चओ, अहिड़े तरीक़े सां मां मनो थो कयांव त ज़ुबान सां त न चओ, पर दिल में भी न भायो त मरी विया आहिनि। अव्हां जी ज़बान भी चवे त जहिड़ो आहे, अव्हां जी दिल भी चवे त। अल्लाह जी फरमाए तो फरहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिही। उन शहीदन के अल्लाह ताला पंहिंजे फज़ल ऐं करम सां रिज़्क़ रोज़ी अता फरमाईंदो आहे। उहे अल्लाह जो रिज़्क़ रोज़ी खाई ख़ुशि थींदा आहिनि। अव्हां खे सम्झ में न ईंदी ॻाल्हि, छो त इहो अल्लाह जो मामिलो आहे। अल्लाह ॼाणे, अल्लाह जो बंदो ॼाणे। पंहिंजे मथां इहो फ़र्ज़ आहे क़ुरान पाक जे रोशनी में त शहीद खे चऊं त जहिड़ो आहे। हाणे शहीद केरु आहे? जेको अल्लाह जे नबीअ जे आंदल दीन जे मथां सिर वढाए। जागो था ला नंढो अथव, जागो था, पर आयो शायदि अल्हड़ नवां हो। मूंखे त कई साल गुज़री विया आहिनि, हिन इलाइक़े में मां न आयो आहियां। हे अलाए कंहिं ख़ुदा जे मर्द हिमत कई आहे जो तव्हांजो दीदार दरवेशनि जो थियो आहे। सोचींदा हलजो, तवजो कंदा हलजो, गौर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदा हलजो, हेॾे सरा ख़्याल सां ॿुधजो ॻाल्हि मुंहिंजी। मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, शहीद केरु आहे? केरु आहे? जहिड़ो त आहे, पर आहे केरु? जेको बिजली जे थंभे तां फाहो खाई मरे सो शहीद, पाणीअ जे वारे ते लॻे सो सोटो उहो शहीद। हा साईं, कंहिंजी चोरी पियो करे हणे सो को जेल में कुहाड़ी ॿ धमुर्स शहीद। हा न साईं, पराओ देरो लुटे इहो शहीद न। सोहणा, शहादत जो मनसब अल्लाह ताला अता कंदो आहे, ऐं उन शहादत जो मक़ाम ऐं मंज़िल वॾी ॻाल्हि आहे। शहादत जा तमामु घणा अक़साम आहिनि, मां उन्हनि अक़सामनि ॾे कोन थो वञा, पर जेका शहादत कुबरा असल जेका वॾे खां वॾी का शहादत आहे, उन शहादत जो तव्हां ॾियारो मां ज़िक्र कंदुसि त शहादत उनखे चइबो आहे जेका दीन जे इज़त ऐं नामूस जे लाइ, दीन जे इज़त बचाइण लाइ, दीन जे इज़त जे लाइ, दीन जे मथां सिर ॾियण जे लाइ माण्हू पंहिंजो सिर वढाए। का दुनियावी लालच न हुजे, सिर्फ़ इहा लालच हुजे त अल्लाह जो कलमो बुलंद करणो आहे। इलाह कलमतिल्लाह तआला, अल्लाह जे कलमे जे बुलंदीअ जे लाइ दीन जे ख़ातिर सिर वढाए, उहो आहे शहीद। ऐं उनखे अल्लाह ताला जहिड़ो चयो आहे, अहिड़ो जहिड़ो चयो आहे जो असांजे ज़ुबान ते ख़ुदा मोहर हई त मुअल न चइजो, ऐं दिलि खे बि ख़ुदा सम्झायो त मुअल न भाइजो। अव्हां दिलि सां बि चओ त जहिड़ो आहे, अव्हां जी ज़ुबान बि चवे त जहिड़ो आहे। उहो बानो जेको अल्लाह जे रज़ा ख़ातिर सिर ख़ुदा जे राह में दीन जे ख़ातिर सिर वढाए छॾे। हाणे मां तव्हां खां पुछां थो त दीन अल्लाह वटां केरु आणींदो आहे? चओ अल्लाह जो नबी या रसूल। केरु आणींदो आहे?
अल्लाह जो नबी या अल्लाह ताला जो रसूल। हाणे अल्लाह जे नबी अल्लाह जे रसूल जेको दीन असांखे आणे ॾिनो ऐं उन दीन तां जह बि जान कुर्बान कई सो जहिड़ो अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अल्लाह ताला हज्जतुल वदा जे टाइम ते नबी करीम जे मथा या आयत मुबारका नाज़िल फरमाई, या रसूल अल्लाह अहां जो दीन मां रब्बुल आलमीन मुकम्मल करे छॾियो आहे। उहो कामिल दीन मुकम्मिल दीन असांजे नबी करीम आंदो उन नबी जे आंदल दीन जे लाइ जंहिं सिर वधायो ओहो शहीद आहे ऐं शहीद जहिड़ो आहे। अरे जेको नबी जे दीन तां सिर वधाए सो जहिड़ो ऐं पाण नबी वरी तव्हां त कोन था चओ पर निभागा चवनि था। अवां इंशाअल्लाह ताला कोन चवंदो चो खुदा बचाए, चओ खुदा बचाए। मैं भी एक दिन मर करके मिट्टी में मिल जाऊंगा। मां बि हिकिड़े ॾींहुं नऊज़ बिल्लाह नबी ते बि इल्ज़ाम, मां बि हिकिड़े ॾींहुं मरी मिट्टी थी वेंदुसि। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहा ॻाल्हि क़ुरान क़बूल नथो करे, हदीस क़बूल नथी करे, मुस्लमान जो ईमान क़बूल नथो करे। असांजो अक़ीदो आहे त क़ुरान पाक ॿुधाए थो त मोमिन बि जहिड़ा हुनखे ख़ुदा पाक हयाती ॾींदो आहे। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो शहीद बि जहिड़ा। पर अल्लाह ताला जे पाक क़ुरान ऐं हदीस जे रोशनी मां असांजो इहो अक़ीदो ईमान आहे। ख़ुदि नबी से फरमाइनि था नबीयुल्लाह हय्युन, मञणो पवंदो ईमान जे ॻाल्हि में इहा ॻाल्हि शामिल आहे। ईमानियात में इहा ॻाल्हि साबित आहे त अल्लाह जा नबी जहिड़ा, चओ अल्लाह जा नबी। हाणे मसइलो सम्झ में तव्हांखे ईंदो, हेॾे तवजो कयो। जॾहिं असांजो महबूब नबी आयो तॾहिं ज़ाहिरी हयातीअ में को नबी मौजूद हुयो? ॾाढे चओ, अञा ॾाढे चओ। ऐं ॿोड़ो कोन आहियां पर मां वाइदो कयो आहे न त सबक़ु पको करायां। जॾहिं आमना जो लाल अचे थो, जॾहिं इमामुल अंबिया तशरीफ़ फरमा थिए थो, जॾहिं हुज़ूर जी आमद थिए थी, उन टाइम ते असांखे तारीख़ ॿुधाए थी, हदीस ॿुधाए थी, किताब ॿुधाइनि था त को बि नबी ज़ाहिरी जिस्म सां ज़मीन जे तख़्ते ते मौजूद कोन हो। जेके बि नबी हुआ सभु वफ़ात फरमाए विया हुआ ऐं क़ब्रुनि में ज़िंदा हुआ। हिकिड़ो नबी हो ईसा अलैहिस्सलाम, बर रफ़अहु अल्लाहु इलैहि, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला ज़मीन तां खणाए आसमान ते ज़िंदा विहारे छॾियो, जेको अॼु बि ज़िंदा आहे। चओ अॼु बि ज़िंदा। कादियानी चवंदा आहिनि, मिर्ज़ाई चवंदा आहिनि त न उहो मरी वियो आहे। मआज़ल्लाह सुम्मा मआज़ल्लाह। बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ईसा अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में वज़ाहत सां ॿुधायो आहे त ईसा अलैहिस्सलाम ईंदो जहिड़ो आहे दुनिया ते अची पंहिंजा दोस्तो अज़ीज़ो नबी करीम जे दीन जी तबलीग कंदो, पंहिंजी नबूवत कोन आणींदो। ईअं सम्झो त रसूलुल्लाह जे दीन जो मुबल्लिग़ बणिजी ईंदो। ऐं कन हदीसुनि में कन रिवायतुनि में ईअं बि ईंदो आहे त दुनिया ते अची शादी बि कंदो, शादी करण खां पोइ साहिब औलाद बि थींदो, साहिब औलाद थियण खां पोइ 40 साल ज़िंदा रहंदो, उन खां पोइ वफ़ात कंदो ऐं वफ़ात करण खां पोइ हदीस जे रोशनी में इहा त रसूलुल्लाह सां गॾु रोज़े में दफ़न बि थींदो। हाणे मुॾे तव्हां निहारियो, तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वियो त जॾहिं हुज़ूर पे आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह दुनिया में मौजूद कोन हो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह ताला फरमाए थो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, अल्लाह ताला नबियनि खां वाइदो थो वठे कहिड़ो, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, ऐ नबियो जॾहिं तव्हां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे किताब हिकमत नबूवत रिसालत ऐं शरीयत ॾींदुसि, पर पोइ सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम, पोइ तव्हां वटि हिकिड़ो अल्लाह जो रसूल ईंदो, अहिड़ो रसूल ईंदो जेको तव्हांजी बि ताईद कंदो, अव्हांजे किताबनि जी ताईद कंदो, अव्हांजे शरीयत जी ताईद कंदो।
निहारियो तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वियो त जॾहिं हुज़ूर पे आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह दुनिया में मौजूद कोन हो। हाणे मां तव्हां खां पुछां थो अल्लाह ताला फरमाए थो वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन अल्लाह ताला नबियनि खां वाइदो थो वठे कहिड़ो लमा आतईतुकुम मिन किताबिन व हिकमह ऐ नबियो जॾहिं तव्हां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हांखे किताब हिकमत नबूवत रिसालत ऐं शरीयत ॾींदुसि पर पोइ सुम जाअकुम रसूलुन मुसद्दिक़ुन लिमा मअकुम पोइ तव्हां वटि हिकिड़ो अल्लाह जो रसूल ईंदो अहिड़ो रसूल ईंदो जेको तव्हांजी बि ताईद कंदो अव्हांजे किताबनि जी ताईद कंदो अव्हांजे शरीयत जी ताईद कंदो तव्हां खां पोइ ईंदो ऐं नबियो जॾहिं उहो तव्हां वटि अचे अल्लाह ताला फरमाए थो लतुमिनुन बिही वलतंसुरुन्नह मां रब तव्हांखे हुकुम थो कयां त उन मुंहिंजे नबीअ ते अव्हां नबीअ ईमान बि आणिजो उन जा मददगार बि थिजो। केर थो फरमाए हाला जी जमात बची वई आहे। ओ मुंहिंजा सोना अल्लाह भी फरमाए थो नबी आओ तव्हांखे नबूवत रिसालत किताब शरीयत सभु कुझु ॾींदुसि पर सुम्ब पोइ तव्हां खां पोइ पिछाड़ी में जाकुम तव्हां वटि ईंदो रसूलुन वॾे शान वारो रसूल कहिड़ो रसूल मुसद्दिक़ुन लिमा मअकुम जेको तव्हांजे किताबनि शरीयतुनि जी अव्हांजे मौक़फ़ जी अव्हांजे अक़ीदनि जी अची ताईद कंदो। पोइ साईं छा कयो असांजे मथां कहिड़ी ड्यूटी आहे लतुमिनुन बिही मां रब चवां नथो उन ते ज़रूर ईमान आणिजो वलतंसुरुन्नह रुगो ईमान न बल्कि हुन जा मददगार बि थी वञो। अदा हाणे जॾहिं हुज़ूर आया तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह मौजूद कोन हो। हिकु ॻाल्हि ऐं भला अल्लाह पाक जे इहा इल्म में ॻाल्हि हुई या न त जॾहिं आमना जो लाल ईंदो तॾहिं को बि नबी ज़ाहिरी तरह मौजूद इहा अल्लाह जे इल्म में हुई या नऊज़ बिल्लाह ख़ुदा खां वेसारो थियो। मूंखे को दोस्त चवे साईं मौलवी साहब अव्वल छछर जे ॻोठ पाण गॾिजी हलंदासूं तूं हेॾो हालल खां अचजांइ आउं हेॾो सकरड़ खां ईंदुसि पोइ जे आउं अॻे आयुसि त आउं बीठो हूंदुसि सईदाबाद वारे मोड़ ते पर जे तव्हीं अॻु में अचो त अव्हीं बीठा हुजजो मुंहिंजो इंतज़ारु कजो न त आउं तव्हांजो इंतज़ारु कंदुसि जेको बि अॻु में अचे उहो हिक ॿिए जो इंतज़ारु करे पोइ पाण अॻिते गॾिजी हलंदासूं। इहो तॾहिं चइबो आहे जॾहिं मूंखे ख़बर कान्हे छो त मां आलिमुल ग़ैब न आहियां मूंखे ख़बर कान्हे त इहो मौलवी साहब सकरण वारो कॾहिं ईंदो। हाणे जॾहिं अचे मूंखे इंतज़ारु करणो आहे न को सकरण वारे मौलवी साहब खे ख़बर आहे त मुफ्ती साहब कॾहिं ईंदो उनखे बि ग़ैब जी ख़बर कान्हे उहो बि मुंहिंजो इंतज़ारु कंदो जे हू अॻे आयो त हू इंतज़ारु करे जे आउं अॻे आहियां त हू मूंखे इंतज़ारु करणो आहे। इहो इन जे करे जॾहिं असां ॿिन्हीअ खे टाइम जी ख़बर कान्हे न कॾहिं पहुचंदासीं। माण्हू घरो निकितो फलाणे टाइम ते पहुचंदुसि कई रुकावटूं आहिनि गाड़ी जो तेल खपी वियो गाड़ी जो टायर पंचर थी पियो गाड़ी जो पटो भॼी पियो गाड़ी जी वायर ख़राब थी वई टाइम सोचे हलियासूं पर विच ते कमु ख़राब थी वियो टाइम ते कोन पहुतासूं। हाणे मौलवी साहब मुंहिंजो अॻु में आयो आहे त इंतज़ारु कंदो जे आउं आयो आहियां त आउं इंतज़ारु कंदुसि ॿिन्हीअ खे ख़बर कान्हे कहिड़े टाइम पहुचबो। हाणे ॿई हिक ॿिए जो बीठा था इंतज़ारु कयूं। हाणे हेॾे निहारियो अल्लाह पाक जी ज़ात त आलिमुल ग़ैब आहे या न आलिमुल ग़ैब वश्शहादह हुवर रहमानुर रहीम। अल्लाह ताला आलिमुल ग़ैब आहे। अल्लाह ताला उनखे त ख़बर आहे न त जॾहिं महबूब नबी ईंदो
तॾहिं ईसा कोन हूंदो, हज़रत मूसा कोन हूंदो, हज़रत दाऊद कोन हूंदो, हज़रत सुलेमान कोन हूंदो, हज़रत यहया नबी कोन हूंदो, हज़रत हारून नबी कोन हूंदो, हज़रत प्यारो यूसुफ अलैहिस्सलाम कोन हूंदो, हज़रत शीस शुएब अलैहिस्सलाम कोन हूंदा, हज़रत नूह ऐं आदम कोन हूंदा। अहिड़े तरीक़े सां आदम खां वठी ईसा ताईं अल्लाह पाक आलिमुल ग़ैब आहे, ख़ुदा खे सभु ख़बर आहे। पक्का त जॾहिं नबी पाक ईंदो तॾहिं को बि नबी कोन हूंदो। इहो मुंहिंजो अक़ीदो आहे, तव्हांजो बि अक़ीदो आहे। अल्लाह से खे ख़बर हुई न, अल्लाह खे मालूम आहे न, अल्लाह जो इल्म क़दीम हुयो न, अल्लाह जो क़दीम इल्म आहे न। उन क़दीम इल्म में ख़ुदा खे ख़बर आहे त जॾहिं हुज़ूर खे मां मोकिलींदुसि, आमना जे लाल खे मोकिलींदुसि, त को बि नबी कोन हूंदो, सभु नबी जहान छॾे विया हूंदा। पोइ भली पंहिंजे क़ब्रुनि में जोड़ा हुजनि, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर ज़मीन ते नबी कोन हूंदा। हाणे जॾहिं अल्लाह साईं खे ख़बर आहे, अल्लाह साईं खे मालूम आहे, अल्लाह साईं जो इल्म आहे, त को बि नबी दुनिया जे तख़्ते ते कोन हूंदो। अदा बीड़ी बंदि करे यार सजण सोना, बीड़ी न छिक सजण। अल्लाह रसूल वधावई, क़ुरान ॿुधण आयो आहे। अॼोके दिहाड़े ते मिड़ई 2-3 मिंट मवालनि खे सब्र करणु खपे, पर आहे मवालनि सां बि वयल वधीक यार कोन थो चवां, न त मूंखे चवणु घणो ईंदो आहे। कुझु हया कयो, कुझु अदब कयो। जेका वॾेर की महफ़िल कान्हे, अल्लाह रसूल जो ज़िक्र पियो हले, क़ुरान पाक पियो हले, हिन जॻह ते वेहण त मथे उघाड़ो बि न खपे। अदब सां वेहजे, अल्लाह जो क़ुरान ॿुधजे, हंधाइजे। हाणे तुंहिंजे लेखे हिते बि मां शायदि कंहिं वॾेरे जे उताक में वेठो आहे, जीअं कश हणंदो आहे, हिते वेठो हण। महिरबानी नाराज़ न थिजां, मुड़ी वञ, 2-3 मिंट सब्र करजे। थको आहे त जल्दी छॾींदोसांइ। अल्लाह सीशन तुंहिंजा असांजा बेड़ा पार करे। दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ त मां ॻाल्हि पूरी कयां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जो आहे या न आहे? अदा अल्लाह साईं खे ख़बर आहे। चओ अल्लाह साईं खे कहिड़ी? त जॾहिं मुंहिंजो महबूब नबी ईंदो, तॾहिं ज़ाहिरी तरह को बि नबी मौजूद, चओ मौजूद। जॾहिं अल्लाह साईं खे पक्का ख़बर आहे, आलिमुल ग़ैब आहे, त उहे नबी जहान छॾे विया हूंदा। मुंहिंजो नबी जॾहिं रूह ज़मीन ते हूंदो त अकेलो हूंदो। पोइ उन्हनि खे छो थो चवे लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नह? अचेव त ईमान बि आणिजोसि, अचेव त हुन जा मददगार बि थिजो। छा नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक ख़ुदा खे शक हो छा? इहो मसइलो मूंखे सईदाबाद जा मौलवी सम्झायो, हाला जा मौलवी सम्झायो, नवाब शाह जा मौलवी सम्झायो। पूरे पाकिस्तान जे मौलनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे बा अदब बा मुलाहिज़ा अक़ुल खे सोचे सम्झी जवाब ॾियो। जॾहिं रब आलिमुल ग़ैब आहे, ख़ुदा खे ख़बर आहे त नबी सभु हलिया विया हूंदा, को नबी मौजूद ई कोन हूंदो, पंहिंजे क़ब्रुनि में हूंदा, ज़मीन ते को बि नबी कोन हूंदो। ऐं अल्लाह सी फरमाए थो त मुंहिंजो नबी अचेव त हुन ते ईमान आणिजो। जॾहिं ख़ुदा खे ख़बर आहे त हूंदा ई कोन, पोइ हुन खां ईमान आणण जी पक कीअं थो वठे? सम्झायो। अब मुंहिंजी ॻाल्हि जाइज़ आहे ना जाइज़ आहे? ऐं सही थो चवां ग़लति थो चवां? जॾहिं मूंखे शक पवे त आऊं त चई सघां थो रब्बुल आलमीन जो त ग़ैब जो इल्म मुजादा क़दीम इल्म आहे। हो त ग़ैब जो ख़ालिक़ आहे, ग़ैब जो मालिक आहे, ग़ैब हुन जी सिफ़त आहे। उहो रब करीम जी ज़ात बाबरकात कीअं थो चवे जॾहिं नबी आहिनि बि कोन? पोइ कीअं थो चए त अचेव त ईमान आणिजो? छा ख़ुदा खे बि शक हो छा? ज़िंदा त मां बि चवां थो, पर ज़िंदा किथे हल? चओ बाज़ारुनि में। ज़िंदा किथे हल? ॿाहिरि ज़मीन ते त कोन जो नबी साईं ते ज़ाहिरी ईमान आणो। कीअं? लतो मिन लाम हर्फ़ ताक़ीद जो, अॻिते नून सकीले जो, लतो मिन ज़रूर बिल ज़रूर नबी ते ईमान आणिजो। वल तंसुरुन्नह, ऐं ज़रूर ज़रूर हुन जी मदद कजो। आख़िर कीअं आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो? मां हाणे तोखे खोले ॿुधायां, ज़ाहिर करे ॿुधायां, वज़ाहत सां ॿुधायां। क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में इंशा अल्लाह ताला तुंहिंजो ईमान ठरी पवंदो, तुंहिंजो अक़ीदो मज़बूत थी पवंदो। जंहिंजो ईमान ठरंदो तंहिंजो बेड़ो मदीने तरंदो। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह,
हाणे नारनि खे रोकियो, टाइम ज़ाया थींदो, ॾाढो कीमती टाइम आहे, हिन जो क़दुरु कयो। अदा ॻाल्हि असल में ही आहे, फेलुल हकीम ला यखलू अनिल हिकमह, हकीम रब करीम जो को बि फेल हिकमत खां ख़ाली न आहे। ज़ाहिरी तरह इहा ॻाल्हि जेका ज़ाहिरी तरह मां तव्हांजे आॾो कई आहे त को नबी कोन हो, पर अल्लाह ताला फरमाए थो लतुमिनुन्न बिही वलतंसुरुन्नह। उन जा आलिमन सगोरन, मुहद्दिसन सगोरन, मुफस्सिरीन इकराम ब जवाब लिखिया। पहिरों जवाब भी ॿुधायां थो, ॿियो जवाब भी ॿुधायां थो, ॿिन्हीअ खे हंधाइजां। पहिरों जवाब ही आहे त जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मेराज ते वया, बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे, हबीब करीम जी ज़ात बाबरकात बैतुल मक़दस में अल्लाह जे नबियनि खे निमाज़ पढ़ाई आहे। सभ जो सभ नबी मुंहिंजे मुहम्मद करीम जे पोयां ज़ाहिर में निमाज़ पढ़ी रहिया हुआ। इन में कंहिंखे इख़्तिलाफ़ कोन्हे, सब नबी नमाज़ पढ़ी नबी साईं जे पुठियां ॾाढे ॻाल्हायो। उलमा खां ॿुधो अथव न, या मूंखां था नईअ में ॿुधो, अॻे बि ॿुधो अथव 1.25 लख नबियनि खां, छो त ख़ुदि नबी पाक अलैहिस्सलाम जी बुखारी शरीफ़ जी जेका बाबुल महराज वारी हदीस आहे, उन में नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं मां बैतुल मक़दस में पहुतुसि त मूंखां अॻे ई सभु नबी मौजूद हुया। मज़ेदार ॻाल्हि आहे, उन्ही हदीस महराज जा ही भी लफ़्ज़ आहिनि, मररतु बिक़ब्र मूसा रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात इहे भी फरमाइनि था पिया त मूं पंहिंजे सवारी तां अची रहियो आहियां, हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारी क़ब्र वटां मां अची लंघियुसि। सरकार फरमाइनि था मां ॾिठो मूसा खे त क़ब्र जे अंदरि नमाज़ पढ़ी रहियो हो। रअयतु मूसा खे मूं ॾिठो क़ाइमन बीठो हो, युसल्ली निमाज़ पढ़ी रहियो हो, फी क़ब्रिही पंहिंजे क़ब्र में। इन मां ॿ टे मसइला ज़ाहिर था। हिकिड़ो त मसइलो इहो ज़ाहिर थियो, जेके चवनि था त नबी खे हिन भित जे पोयां जी ख़बर नाहे, उहे बेवकूफ़ आहिनि, जाहिल आहिनि, क़ुरान हदीस खे कोन था ॼाणनि। भित हूंदी आहे फुट 2 फुट वधि में वधि, क़ब्र 5-10 फुट हूंदी आहे। क़ुर्बान नबी त ज़मीन जे मथां बीठो आहे, पर क़ब्र जे अंदरि ख़ुदा जो नबी ॾिसे थो पियो त मूसा नमाज़ पढ़ी रहियो आहे। मालूम थियो त अल्लाह जे नबीअ जे निगाह जे आॾो भित, दीवार, क़ब्र, मिट्टी, जबल, पहाड़ रुकावट न हूंदो आहे। अल्लाह ताला जे नबीअ जो इहो मौजज़ो हूंदो आहे। जे बतौर मौजज़ा अल्लाह ताला पंहिंजे नबीअ खे इहा शइ ॾेखारे त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत ते क़ादिर आहे। तव्हांजो कहिड़ो क़ीदो अल्लाह क़ादिर आहे या न आहे? हाणे नबी पाक फरमाइनि था क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, मूसा अलैहिस्सलाम क़ब्र में निमाज़ पियो पढ़े। हेॾे तवजो कयो त निमाज़ जेरा पढ़ंदा आहिनि या मुअल? ॾाढे 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 केरु पढ़ंदा आहिनि? मुअल। तव्हां जेरा हो मरी विया आहियो, घणा पढ़ंदा हो? माशाअल्लाह माशाअल्लाह। माना जेके नथा पढ़नि से जेरा न आहिनि। तव्हां पाण फ़ैसिलो कयो न त जेरा पढ़ंदा आहिनि, मुआ कोन पढ़ंदा आहिनि। माना तव्हां जेके नथा पढ़ो अगड़ा, शायदि पाण खे मुअल था ॿुधायो। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांजी हयाती में बरकत विझे। चओ आमीन। नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ो। मुसलमानों, नमाज़ ईमान जो हिस्सो आहे, ईमान जी निशानी आहे, ईमान जो थंब आहे, इस्लाम जो रुकन आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ, नमाज़ मां मुहम्मद करीम जे अखियुनि जो ठार आहे। एतिरे क़दुरु साईं फरमाईंदा आहिनि, मूंखे का परेशानी थींदी आहे त मां उन परेशानी जे टाइम ते ताज़ो वुज़ू करे वक़्ती नमाज़ जो टाइम हूंदो आहे त फ़र्ज़ नमाज़ पढ़ंदो आहियां। जे फ़र्ज़ी नमाज़ जो टाइम न हूंदो आहे ऐं मकरूह वक़्तु न हूंदो आहे त नफ़ली नमाज़ पढ़ी दुआ घुरंदो आहियां, मुंहिंजी सभु मुश्किल आसान थी वेंदी आहे। नमाज़ एॾी बरकत वारी इबादत आहे, इहो मोमिन जो महराज आहे। अल्लाह ताला मेराज वारी रात उम्मत जे लाइ हुज़ूर खे तोहफ़ो ॾिनो हो। इन तोहफ़े खे अखियुनि ते रखजां, इहा नमाज़ पढ़जां, नमाज़ी थी ॾेखार, इंशाअल्लाह ताला तुंहिंजा सभई मसइला हल थी वेंदा। अॻिते हलो,
उन साॻी हदीस पाक में नबी पाक जी ज़ात इरशाद फरमाइनि था त मुंहिंजी सवारी, चओ सुभान अल्लाह, जंहिं ते हुज़ूर सवार आहे उहो छा हो? बुर्राक। अबा छा हो? सईदाबाद जो टांगो न हो, अवल छछर जे ॻोठ जो घोड़ो न हो, शाहपुर चाकर जो डडो न हो, जो लगाम खां छिक त शीख छॾ त कंद बर। के घोड़ा कॾहिं मुंहुं चढ़िया हूंदई, लगाम खे छिक त ॿिन्ही पेरनि ते उहो बीठो आहे, वरी खणी धड़ो कर त पोयां ॿई पुस्त पियो ठोकींदो। तुआरो मुआरो घोड़ो कोन्हे, रसूलुल्लाह जी सवारी बुर्राक आहे। जो सुभान अल्लाह। यदउल हाफ़िरत इला मुंतहल नज़र, हुन जी रफ़्तार स्पीड एतिरी वेकिरी ही जो हुन जी जाथे नज़र पई खुटे उन जाइ ते विख पियो रखे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमाइनि था त जबलनि मां, पहाड़नि मां, दरियाहनि मां, ज़मीननि मां, रस्तनि मां, हेठाहिनि मां, नशेब मां, फराज़ मां, जिथां बि आयो पे हिकु जहिड़ो आयो पे। इहो कीअं सही हिकु जहिड़ो आयो पे? असां उठ ते चढ़ंदा आहियूं, मथे चढ़ंदो आहे दड़े ते, त पोइ हीअं मथे वेंदो आहे हलंदो, ऐं सवार पोइते थींदो वेंदो आहे। वरी जमल हेठि लहंदो आहे त झुकंदो माण्हू वेंदो आहे, ऐं घोड़ो या उठ हेठि थींदो वेंदो आहे। महबूब से फरमाइनि था मुंहिंजी अहिड़ी सवारी कान ही, हिकु जहिड़ी ही। कीअं या रसूल अल्लाह? पाण फरमाइनि था जॾहिं मुंहिंजी सवारी हली पे, जेकॾहिं को साम्हूं पहाड़ पे अची वियो, जबल पे अची वियो, त हुन जा अॻियां पेर स्प्रिंगल वांगुरु पाण ई पाण छोटा पे थी विया, ऐं पोयां पेर हुन जा वॾा पे थी विया। मूंखे लोॾो ई कोन पे आयो। पर जे अॻिते मां हलुसि वरी खॾ अची वई त पाण ई पाण हुन जा पेर अॻियां स्प्रिंगल वांगुरु हेठि लही पे विया, वॾा थी पे विया, ऐं पोयां पेर नंढा थी पे विया। हुज़ूर फरमाइनि था जीअं माण्हू हिंदोरे ते वेठो हूंदो आहे, मूंखे लोॾो ई कोन पे आयो। मौलवी खे चओ मौलवी तुंहिंजी सवारी हुज़ूर जे सवारी जहिड़ी कान्हे, तूं नबी जहिड़ो किथां थींदे? आहे या न आहे अदा? मौलवी साहब जी सवारी रसूलुल्लाह जे सवारी जहिड़ी न आहे, त पोइ मौलवी साहब तूं नबी पाक जहिड़ो किथां थींदे? कुझु अदब कर, कुझु हया कर। ॿियो नबी कोन्हे, तुंहिंजो बि आहे, मुंहिंजो बि आहे। मां को ईअं कोन सोचां त रुगो मुंहिंजो कंट्रोल आहे, न, तूं बि नबी साईं जो उम्मती आहे, मां बि नबी साईं जो उम्मती आहे। तो बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे, मां बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चयो आहे। कुझु हया कर, पंहिंजे नबीअ खे पाण जहिड़ो न चओ। तूं थाणे जे सूबेदार खे त चई ॾेखार, सूबेदार जहिड़ो तूं तहिड़ो मां 110 में त चालानो कराई। कंहिं वॾेरे पाड़े वारे खे वॾेरा जहिड़ो तूं तहिड़ो मां 2000 तारा ॾेखारे छॾई। बाक़ी तोखे हया कोन थो जो महबूब करीम जे मथां कलमो बि भरी ऐं चई असां जहिड़ो आहे। अलाह जो कसम आहे, मां तव्हांखे साबित करे थो ॾियां, असां जहिड़ो त कोन्हे, पर 1.25 लख नबीअ जहिड़ो बि कोन्हे। अल्लाह ताला नबी करीम जो 1.25 लख नबियनि खां शान बि मथे कयो आहे। ख़ैर, हबीब फरमाइनि था मुंहिंजी सवारी अख छिंभ में 100,000 किलोमीटरनि जे मुफ़ासिले सां स्पीड सां हली रही आहे। मां हलंदे हलंदे मूसा खे क़ब्र में निमाज़ पढ़ंदे ॾिठो। साईं फरमाइनि था सेकंड ई कोन गुज़रियो, बैतुल मक़दस पहुचा त मूसा मां खां अॻु ई बीठो आहे। हाणे हिकिड़ो मसइलो अवल छछर वारा ॿुधायो, भला ॻोठ जो नालो आहे अवल छछर, छा आहे नालो आहे? अवल, भला आख़िर छछर बि आहे छा को? अवल आख़िर थींदो आहे न भई, ईअं त न आहे न भई। 2-3 नाला पढ़ियासीं, पर मां सम्झां थो त आख़िर कोन को। हाणे हेॾे तवजो कयो, सोना मुंहिंजा जड़ा भाउ मुस्लमान अज़ीज़, मसइलो मूंखे इहो ॿुधायो त साईं फरमायो त रअयतु मूसा क़ाइमन युसल्ली फी क़ब्रिही, मां मूसा खे क़ब्र में बीठे निमाज़ पढ़ंदे ॾिठो, ऐं बीठे छॾियुमि मां पहुतुसि त मूंखां अॻे बीठो आहे। हाणे हेॾे तवजो कयो, मूसा अलैहिस्सलाम निमाज़ पूरी कई या अध में भञी अची नबी जो अॻु वरितई? निमाज़ पूरी कयई, अध में छॾई, पूरी करे ॾेखारियो, अल्लाहु अकबर बीठो आहे। उन खां पोइ रुकू कयो हूंदई, उन खां पोइ उथियो हूंदो, उन खां पोइ वरी सजदे में वियो हूंदो, वरी उथियो हूंदो, वरी ॿियो सजदो कयो हूंदई,
ॿियो सजदो करे वरी वेठो हूंदो, खणी आख़िरी रकात हूंदी, वरी तहियात या का दुआ जेका मुरव्विज जो ज़माने में हूंदी उहा पढ़ी हूंदई, उन खां पोइ नमाज़ पूरी करे सलाम वरायो हूंदई, वरी ॿिए पासे सलाम वरायो हूंदई, उन खां पोइ उथो हूंदो, क़बर मां निकितो हूंदो, सवारी त मूंसां वटि हुई कान, वरी पैदल हलियो हूंदो या वरी सवारी ते हलियो हूंदो। ॻाल्हि करण में बि टाइम लॻो आहे त कम करण में त अञा वॾो टाइम लॻंदो। साईं फरमाइनि था त मां बीठो छॾियो मिंट में बि पहुतुसि, मूंखां अॻे ई बीठो आहे। कीअं पूरी थी? कर पूरी कीअं पूरी थी? वरी जे चवे त भला भॻई त बि ग़लति आहे, नबी नमाज़ न भॻंदो आहे। चओ त नबी नमाज़, ॾाढे चओ नबी नमाज़ न भञंदो आहे, पोइ छा मक़ाम आहे? ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, सभिनी किताबनि लिखियो आहे, तफ़सीरनि लिखियो आहे, मुहद्दिसीन किराम लिखियो आहे त 1.25 लख नबी क़ब्रुनि खां बि ॿाहिरि कोन आया हुआ। सभिनी नबियनि जूं क़ब्रूं ख़ाली कोन थियूं, नबियनि जा जिस्म क़ब्र जे अंदर बि हुआ ऐं महबूब पाक अलैहिस्सलाम जे इस्तक़बाल जे लाइ बि नबी मौजूद हुया। छाजे करे त नबीअ जो जिस्म लतीफ़ थींदो आहे, उन लतीफ़ जिस्म में अल्लाह पाक कुवत रखंदो आहे। हक़ीक़ी जिस्म नबियनि जो क़ब्र जे अंदर हुयो ऐं उन्हनि जा मिसाली जिस्म नबी पाक जे दीदार जे लाइ आया हुआ ऐं सभिनी नबियनि मुहम्मद करीम जे पुठियां नमाज़ पढ़ी आहे। ओ साॻा नबी क़ब्र में बि हुया त साॻा नबी मुस्तफ़ा जे पोयां बि हुया। इहो त मुमकिन आहे जो मूसा क़ब्र में भी हुजे, बैतुल मक़दस में भी हुजे, वरी नबी पाक आसमान ते वञे मथे बेराज जे सफ़र ते त हुज़ूर फरमाइनि था, बुखारी में हदीस पाक में लिखियो पियो आहे त मां फलाणे आसमान ते वञा त मूसा अलैहिस्सलाम उते वेठो आहे, मूंखे मरहबा बि कयईं। मां जॾहिं अॻिते रवानो थियुसि त मूसा रोई ॾिनो। पुछियो मां साईं छो था रो? त जिब्रील पुछियो साईं छो था रो? रोअण जो सबबु कहिड़ो आहे? मूसा अलैहिस्सलाम चयो त हसद जे करे कोन थो रोआ, साड़ कोन थियो आहे, पर मां रोआ इन ॻाल्हि ते थो त ही जवान आयो त पिछाड़ी आहे, आयो त देर सां आहे, आयो त सभिनि खां पोइ आहे, असां हिन खां अॻु में आया आहियूं। रोआ इन ॻाल्हि जे करे थो त सभिनी नबियनि जा उम्मती एतिरा जन्नत में कोन वेंदा जेतिरा मुहम्मद मीर जा उम्मती जन्नत में वेंदा। या रसूल अल्लाह केतिरा उम्मती वेंदा? ॿुधायां बा तवज्जो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान जे रोशनी में रवायतुनि में अचे थो पियो त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेके जन्नत में मोकिलींदो, उहे जन्नती माण्हू कतारूं ॿधी बीहंदा। उहे कुल कतारूं मुंहिंजा दोस्तो 120 कतारूं हूंदियूं। घणियूं कतारूं? ॾाढे चओ बुलंद आवाज़ सां। ये नमाज़ में सिफ़ ॿ बीहार, हिकिड़ी सिफ़ पोइ ॿी पोइ टी पोइ चौथी, उहे सिफ़ूं जन्नत में जूं। अबा पाणी वारा वेही रहो, उहे सजण साईं पाणी वारा, बसि पाणी न हला, वेही रहो, कोन था ईअं मरनि। ॻाल्हायां त आऊं पियो, ख़ुश्की त मूंखे थिए। कचहरीअ जी उञ वरी अहिड़ी ख़राबु आहे, पाड़े में लॻी त वरी ॿिए खे बि लॻी थो। वो मुआरो वाय छुटो था पानी के वाले सलात बुलंद आवाज़ सां हबीबन ते अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। दोस्तों अजीजो, अल्लाह पाक जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान मुबारक जे रोशनी में ॿुधो, अल्लाह ताला जेके जन्नत में मोकिलींदो, जन्नतुनि जूं सफ़ूं 120 घणी अदा, पर एक तादाद आहे सिफ़ुनि जो शुमार आहे 100, पर वॾियूं केतिरियूं हूंदियूं? कतारूं 120 हूंदियूं, पर हिकिड़ी हिकिड़ी सिफ़ एॾी वॾी हूंदी जो मशरिक़ खां मग़रब ताईं, शिमाल खां जुनूब ताईं, औरत ज़मीन ताईं जहान खुटी वञे, सिफ़ न खुटे। यानी ईअं सम्झ ॿिनि लफ़्ज़नि में त हिकिड़ी सिफ़ में किरोड़े अरबे मुस्लमान हूंदा जेके जन्नत में वेंदा। कुल घणियूं कतारूं? मूसा अलैहिस्सलाम रुनो, छो रुनो? चई हे जवान असां खां पोइ आयो आहे,
असी मुझे नबी पाक जा गुलाम हूंदा। हाणे ॾिसो मूसा अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि सोचे रोई थो जे त हाय असांजी उमिरि नबी करीम खां अॻु आयासीं, घणो वक़्तु बि रहियासीं, पर असां एतिरा जन्नती उम्मती पैदा करे कोन सघियासीं जेतिरा रसूलुल्लाह पैदा करे सघियो आहे। त मालूम थियो त मूसा क़ब्र में बि आहे, मूसा बैतुल मक़दस में भी आ, वो सागो मूसा अलैहिस्सलाम आसमान ते भी आ। अड़े तरीके से बुखारी जे हदीस जे रोशनी में आदम अलैहिस्सलाम जो जादा बैतुल मक़दस में भी आ, मथे भी आ, वो सागो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम कब्र में भी आ, बैतुल मक़दस में भी आ, तो वरी आसमान ते भी मौजूद आ। जे हिकड़ो नबी बिन टिन जान ते हाज़िर थी सके थो त अल्लाह जी कुदरत में फर्क ना है, त मुहम्मद मुस्तफा जी ज़ात बि जे हाज़िर थी सघनि त थी सघनि था। अल्लाह जी कुदरत आहे, चइबो अल्लाह जी ऐं नबी जो मौजूदो आहे, नबी जो, पर नबी जो हक़ीक़ी जिस्म रोज़े पाक में आ, नबी जो जिस्म रोज़े अतहर में आ, गुंबद खदरा में आ, उतां ॿाहिरि कोन ईंदो आहे। जेकॾहिं कंहिं बि ख़ुशकिस्मत खे दीदार थींदो आहे उहो मिसाली शक्ल हूंदी आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे उम्मत खे पंहिंजे दीदार सां किथे बि चाहे सरफराज फरमाए सघनि था पिया। बहरहाल हाणे अल्लाह ताला फरमायो हो लतुमिनुन बिही, तव्हां वटि जॾहिं नबी अचे त आहे नबी आओ मुंहिंजे नबी ते ईमान आणिजो। इहा ॻाल्हि अल्लाह ताला इहे पूरी कराई जो ज़ाहिर में नबी गुज़ारे विया हा। जॾहिं बैतुल मक़दस में हुज़ूर इमाम थी नमाज़ थो पढ़ाए, सभु नबी आया त सभिनि नबीअनि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। गोया लतो मिनुन नबी जे मथां नबीअनि ईमान आंदो, जो सभु नबी मुंहिंजे महबूब पाक जे मथां मेराज वारी रात ईमान आणूं था, हबीब ते ईमान बि आंदो, अल्लाह पाक जो फरमान बि सचो थी वियो। हाणे सभु जॻह ॻाल्हि लाइ कान आई, हिकिड़ो जवाब इहो आहे। ॿियो जवाब आलमनि इहो लिखियो आहे त इन मां इहो बि साबित आहे त अल्लाह ताला खे ख़बर आहे त नबी गुज़ारे वेंदा, जहान छॾे वेंदा ऐं हुज़ूर बाद में ईंदो, पर रब चवे थो लतो मिनुन नबी। आलम लिखनि था बतौर इशारत नस इन आयत मुबारका मां साबित आहे त नबी जहिड़ा आहिनि। कीअं जहिड़ा आहिनि? जो अल्लाह ताला हुननि जी ड्यूटी लॻाई आहे, भली तव्हां जहान छॾे विया हुजो पर हुज़ूर अचे त हुज़ूर ते ईमान आणिजो। ईमान तॾहिं आणींदा जॾहिं जहिड़ा हूंदा न। ॿियो जवाब इहो आहे त अल्लाह ताला जे नबीअनि जी हयाती बि इन आयत मुबारका मां साबित थी थिए। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब खे ख़ुदा ताला मोकिलियो, सभिनी नबीअनि मुस्तफ़ा ते ईमान आंदो। हाणे हेॾे निहारियो, ज़रूरी ॻाल्हि ॿुधो। जागो था ला निंड अथव? ॿुधंदव या सुम्हंदव वञी? मूंखे ख़बर न आहे अलाए केतिरो टाइम ॿुधंदव। सॼी राति आहे मुश्किल। जे सॼी राति ॿुधंदव त भला पोइ मां सॼी राति जी निशानी तव्हां खां वठां। जंहिं सलात ॾाढे पढ़ी सो सुबुह ताईं वेहंदो, न त न वेहंदो। ॾाढे सलात पढ़ो। जज़ाकुमुल्लाह जज़ाकुमुल्लाह अहसनुल जज़ा। अल्लाह से तव्हां खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अव्हां जेका बि सलात पढ़ंदा आहियो उहा मां मुहम्मद करीम वटि पहुचंदी आहे। ऐं रुगो ख़ाली सलात कान पहुचंदी आहे, मुकम्मल पते ऐं एड्रेस सां पहुचंदी आहे। या रसूल अल्लाह फलाणे पुट फलाणे जो फलाणी क़ौम वारे ही लफ़्ज़ चया, को चवंदो अल्लाहुम्मा सल्ली अला, को चवंदो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, को चवंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम, को चवंदो सल्लल्लाहु अला नबील उम्मी व आलिहि वसल्लम, को चवंदो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद बिअदद कुल्ल ज़र्रतिन अल्फ अल्फ